अस्सलाम वालेकुम नाज़रीन अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं परियल चांडियो जी हिकु शॉर्ट स्टोरी बाबति जंहिंखे परू चांडियो बि चयो वेंदो आहे। परियल परू चांडियो जंहिंखे फौजियुनि 1983 में मुक़ाबिलो करे मारियो, उन जे लाइ मशहूरु हो त ग़रीबनि जो हॾ ॾोखी हो, वॾेरनि जो पालियल न हो पर वॾेरनि जो दुश्मन हो ऐं वॾेरनि मथां धार हणी ग़रीबनि में विराईंदो हो। परू चांडियो केतिरनि ई ग़रीबनि माण्हुनि जी नियाणियुनि जी शादीअ लाइ समूरो ॾाज जो सामान मदद तौरु ॾींदो हो। फौजियुनि जी मार्शला हो ऐं फौजी मार्शला में हू फौजियुनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कंदो हो। परियल खे हालत में धारियल कयो हो। वॾेरनि जे ज़ुल्म ऐं ॾाढ सबबु हुन हथियार खयां, पर हुन मक़ामी माण्हुनि ऐं ग़रीबनि खे कॾहिं बि तंग न कयो ऐं न ई वरी हिकु औरतुनि सां बदसलूकी कई। हुन केतिरा ई मामला नियाणियुनि मेड़ ते ख़तमु कया। नियाणियुनि खे सत क़ुरान जी हैसियत सम्झी हुन मुख़ालिफ़ुनि खे माफ़ कयो। परियल तरह जे कंहिं बि माण्हू सां बेवाजिबी न कई हुई। जॾहिं त रेंजर्स माछी चांडिया तकरार खड़ो करायो हो, छाकाणि त ख़ुदि आर्मी रेंजर्स परियल खे मारे सघण में नाकाम वियूं हुयूं। हुन चाहियो पए त माछियुनि हथां परियल खे माराइजे। हुन हद ताईं जो क़बाइली तकरार में हिकु पासे मक़ामी वॾेरा माछी रेंजर्स पुलिस ऐं फ़ौज हुई त ॿिए पासे परियल चांडियो हुन जा साथी हुआ। जॾहिं त क़बाइली तकरार जे बाह में पोइ बि मक़ामी तौरु समूरा चांडिया लही पिया। जॾहिं त हुन क़बाइली तकरार जी बाह में पोइ बि मक़ामी तौरु हुन में चांडियुनि जो नुक़सानु त थियो हो, पर सॼो एरिया पाट खां वठी मेयर ताईं जा समूरा ॻोठ जंग जो मैदान बणिजी विया हुआ। परियल सां रुॻो ख़ौफ़ सबबु माण्हू मोहबत कंदो हो, पर हिन जी समाजी किरदारु ख़ासि तौरु ग़रीबनि जो इलाज करणु ऐं औरतुनि जो एतिराम करणु सबबु माण्हू खेसि रवाती धारियल तस्वर कंदा हुआ। ॿियो त हू तमामु घणो बहादुर हो। अहिड़ा माण्हू घटि थींदा आहिनि। आहे स्कूल पाठ में पढ़ंदड़ शागिर्द पाठ शरीफ़ जे ॿाहिरां वेहंदड़ वटि फ़ौज शागिर्दनि खे रोके पुछंदी हुई त छा तव्हां ॼाणो था त परियल किथे रहंदो आहे, त शागिर्द सम्झी वेंदा हुआ ऐं हू चवंदा हुआ त फ़ौज खे चवंदा हुआ त हू ॿेले में रहंदो आहे। उन हद ताईं जो सॼे सरकारी मिशनरी कचीअ जे बंद खां हेठि न लहंदी हुई ऐं हुननि जे दिलनि ते परियल जे ख़ौफ़ जो पाछो पयल हो। पर जॾहिं परियल खे मारण में सभु नाकाम थिया त परियल जे साथियुनि खे इस्तेमालु करे शहादत परियल खे साफ़ पंहिंजो ऐं बालिशाह वारे सैयद मूसाणी पासे वेंदड़ रस्ते ते रेलवे फाटक वटि मुक़ाबले में मारियो वियो। मारण खां पोइ सभिनी गाॾियुनि में चढ़ियल वर्दीअ वारा मरी वियल परियल जे वेझो वञण लाइ तयारु न हुआ। संदनि दिलियूं एतिरियूं कमज़ोर हुयूं जो हिननि खे ख़ौफ़ हो त मथां परियल जहिड़ो हुजे। हुन दौर जा पुलिस ऑफिसर अॼु बि परियल जी बहादुरीअ ते खेसि दाद ॾींदा रहंदा। त इहो ई शॉर्ट स्टोरी परियल चांडियो पर्वत। महिरबानी।